अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा उन में हाणे नेक्स्ट एपिसोड में वारिस ऐं मीरा खे हाकिम खान वाकई रईस गफ़ार खान जे हवाले कंदो या इन्हनि खे पूरो करे छॾींदो? छा नेक्स्ट एपिसोड में ओठे वारा वरी का नई चालाकी नई प्लानिंग ठाहींदा जिते जहिड़ो इन्हनि जो वधे वारिस ऐं मीरा खे मारण जी कोशिशि कंदा जीअं जहिड़ो हाकिम खान ऐं रईस गफ़ार खान जे विच में वधी वञे? छा इहो मुमकिन आहे? बिल्कुलु दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां यानी कि पूरो ॾिसो जीअं थी सघे तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलो दोस्तों। पहिरीं ॻाल्हि त हाकिम खान न करे छॾियो, तव्हां ॾिठो हुन मना करे छॾियो वारिस ऐं मीरा खे या रईस गफ़ार खान जे हवाले न कयईं। इहा उनजी वॾी में वॾी ग़लती आहे। अन क़रीब ओठे ऐं कमाल खान खे इन शइ जो मौक़ो मिली वेंदो त उहो माण्हू नथो छॾे, अञा विहायूं वेठो आहे। उहे कोशिशि कंदा त वारिस खे या मीरा खे नुक़सानु पुॼायूं या अगवा करे वञूं, पोइ इन्हनि जो जहिड़ो वरी पाण में वधी वञे। हाणे अॻिते जीअं रईस गफ़ार खान ऐं हाकिम खान अञा पाण में विढ़नि, इहा कोशिशि पूरी ओठे वारा कंदा ऐं इन शइ जी ग़लती हाकिम खान करे रहियो आहे। उहो माण्हू नथो वापसि करे, उन जे लाइ इहा वॾी ग़लती आहे। रईस गफ़ार खान रबनि जॾहिं मोटी वेंदा वरी सोचींदा त कहिड़े बि हिसाब सां असां पंहिंजा माण्हू इन्हनि खां छॾायूं, लेकिन हाकिम खान ज़िद ते चढ़ियल आहे। इहा ई वजह आहे अॻिते हली इहा ज़िद हाकिम खान जे घाटे में पइजण वारी आहे। मोहिब बार बार चवंदो रहंदो छॾे ॾियूं पराया माण्हू, लेकिन हाकिम खान इन ॻाल्हि खे नथो सम्झे। बहरहाल अॻिते हली मोहिब बि कॾहिं पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे हाकिम खान जो साथ ॾियणो पइजी वेंदो उनखे, छाजे करे हू उनजो वॾो आहे। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, उमेद आहे तव्हां हेसि ताईं ॾिठो हूंदो। जेसि ताईं ॾिठो आहे त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, फेसबुक पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा। ख़ुदा हाफ़िज़।